सिंध हाई कोर्ट हैदराबाद ज़र यूनिवर्सिटी टंडजाम जे मुलाज़मनि खे ॿिए हंधि भर्ती करण जो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। आईनी बेंच में ॿुधणी दौरान अदालत पारां ज़र यूनिवर्सिटी इंतज़ामिया ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत पारां ज़र यूनिवर्सिटी जे मुलाज़मनि जी डोकरी कॉलेज में भर्तियुनि बाबति रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। 30 सालनि खां ज़र यूनिवर्सिटी जे मेन कैंपस में सर्विस आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणो ॿई यूनिवर्सिटी में ज़िम करे मरातुनि जो हक़ मारियो पियो वञे। दरख़्वास्त गुज़ार पारां इहो ॼाणायो वियो 1.5 साल खां पघारूं बंदि हुजण करे फाका कशी वारी सूरतयाल आहे। बिजली ऐं गैस जा बिल बि नथा भरे सघूं। ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। बीमारियुनि में कर्ज़ खणी इलाज कराए रहिया आहियूं। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जो रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट जी आईनी बेंच में टंडजाम ज़र यूनिवर्सिटी के मुलाज़मन के यूनिवर्सिटी ऑफ लाड़काने में ज़िम करण खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे, जिते अदालत ज़र यूनिवर्सिटी इंतज़ामिया ते कावड़ जो इज़हार कंदे ज़र यूनिवर्सिटी के डोकरी कॉलेज में भर्तियुनि बाबति मुलाज़मन जो जेको रिकॉर्ड आहे उहो तलब करे वरितो आहे। दरख़्वास्त गुज़ार आहे जाम खंडर मोहम्मद सलीम, मोहम्मद मशहूरी ऐं ॿियनि नामियार वकील सजाद अहमद चांडियो मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई, जिते जस्टिस अरबाब अली अको ऐं जस्टिस रियाज़त अली साठ ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच ॿुधणी कई आहे। उन मौक़े ते दरख़्वास्त गुज़ारनि अदालत में इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो त ज़र यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे डोकरी कॉलेज जी भर्ती हुजण ऐं सर्विस 30 सालनि खां ज़र यूनिवर्सिटी टंडजाम में हुजण बावजूदि शहीद ज़ुल्फ़ार अली भुट्टो यूनिवर्सिटी में रिलीव कयो वियो, जॾहिं त शहीद ज़ुल्फ़ार अली भुट्टो ज़र यूनिवर्सिटी डोकरी जा जेके मुलाज़िम आहिनि उहे यूनिवर्सिटी ऑफ लाड़काने जो बुनियाद पवण बैदि ज़र डोकरी कॉलेज जा मुलाज़िम थोरे समूरो वहिंवार लाड़काने यूनिवर्सिटी एक्ट 2023 में ज़िम कया विया आहिनि। दरख़्वास्त गुज़ारनि वकील मार्फत इहो बि अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कयो त 30 सालनि खां ज़र यूनिवर्सिटी जे मेन कैंपस में सर्विस रही आहे। हाणे ॿी यूनिवर्सिटी में ज़िम करे सर्विस सां खेदी ऐं मराहतुनि जो जेको हक़ आहे उहो मारियो पियो वञे। दरख़्वास्त गुज़ारनि अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कयो त बिजली ऐं गैस जा बिल न भरे सघिया आहियूं। ॿारनि जी तइलीम में सफ़र करे रही आहे। बीमारियुनि में कर्ज़ खणी इलाज कराए रहिया आहियूं। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ ज़र यूनिवर्सिटी जे डोकरी कॉलेज में भर्तियुनि बाबति मुलाज़िमनि जो समूरो रिकॉर्ड तलब करणे ॿुधणी 5 मई ताईं मुलतवी कई आहे। ठीक है, मुझी मेहरबानी नसीर अपडेट करण जे लाइ।